नाज़रीन बुलेटिन में अवां खे भली का चऊं था। बुलेटिन की शुरुआत में ख़बर अवां खे ॾियूं फैज़गंज में चोरन जो पीछो करण दौरान पुलिस की मोबाइल ख़राब थी पई। फैज़गंज में अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन ॻोठाणनि की मदद से मोबाइल के धिका ॾियारण वारी वीडियो वायरल थी है। फैज़गंज में अवां खे ख़बर ॾियूं पिया चोरन जो पीछो करण दौरान पुलिस की मोबाइल ख़राब थी पई है। ॻोठाणनि की मदद से मोबाइल के धिका ॾियारण वारी वीडियो जेका है वह वायरल थी है। ॻोठाणनि खां धिका ॾियारे मोबाइल स्टार्ट कराई वई ऐं चोर आराम से फरार थी विया। फैज़गंज में अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन चोरन जो पीछो करण दौरान पुलिस की मोबाइल ख़राब थी पई। ॻोठाणनि की मदद से मोबाइल के धिका ॾियारण वारी वीडियो जेका है वह वायरल थी है। टाइम न्यूज़ की स्क्रीन ते उहा वीडियो अवां ॾिसी सघो था। ॻोठाणनि खां धिका ॾियारे मोबाइल स्टार्ट कराई वई पर चोर जेके आहिनि उहे आराम से फरार थी विया। फैज़गंज में अवां खे ॿुधायूं पिया चोरन जो पीछो करण दौरान पुलिस की मोबाइल ख़राब थी पई ऐं ॻोठाणनि की मदद से मोबाइल के धिका ॾियारिया विया अहिड़ी वीडियो भी वायरल थी है। वीडियो में अवां ॾिसी सघो था नाज़रीन ॻोठाणनि खां धिका ॾियारे मोबाइल त स्टार्ट कराई वई पर जेके चोर हुआ जिन जो पीछो कयो पियो वियो उहे आराम से फरार थी विया। चोरन जो पीछो करण दौरान पुलिस मोबाइल ख़राब थी पई। फैज़गंज में अवां खे इहा वीडियो जेका है फैज़गंज जी है ऐं अवां खे ॿुधाईंदा हलूं चोरन जो पीछो कयो पियो वियो पुलिस पारां त पुलिस मोबाइल ख़राब थी पई ऐं ॻोठाणनि की मदद से मोबाइल के धिका ॾियारे स्टार्ट कराई वई। फैज़गंज में रियाज़ सोलंकी का इन जा तफ़सील मालूम क्यों था। जी रियाज़ सोलंकी कहिड़ा तफ़सील आहिनि? ॻोठाणनि खां धिका ॾियारे मोबाइल त स्टार्ट कराई वई पर चोर जेके हुआ उहे त आराम सां फरार थी विया। जी तारा बिल्कुल फैज़गंज थाने जी पुलिस मोबाइल है जेका तव्हां स्क्रीन में ॾिसंदा हूंदा टाइम न्यूज़ ते पुलिस मोबाइल है फैज़गंज लगो ये रोड है हाजी हुसैन शाह पुलिस ज़रिए मूजिब त पुलिस के इतला मिलो त रोड ते चोर मौजूद आहिनि के इरादे सां बीठल उन ते पुलिस उन इतला ते पुलिस मोबाइल जेका आहे ख़राब थी वई। पुलिस जेके ॻोठाणा ते मौजूद आहे आसपास जे ॻोठाणा जा पुलिस मिंटू करे ॻोठाणनि तो पुलिस मोबाइल के धिको ॾियारींदी रही जेका वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। फैज़गंज पुलिस जी काफ़ी अरसे खां थाणे जी जेका पुलिस मोबाइल आहे ख़राब आहे जेकरे जेके चोरियूं थियनि थियूं बदमनी वधियल आहे पुलिस खे इतला थो ॾिजे त पुलिस मोबाइल ते पहुचे त पहुचण वक़्त में मोबाइल ख़राब थी वञे। अॼु कोई मामलो जेको साम्हूं आयो पुलिस मोबाइल ख़राब थियण वारो या सोशल मीडिया ते जॾहिं हिन जी वीडियो वायरल थी आहे त सख़्तु तनक़ीद निकिरंदो पुलिस खे बणाए पियो वञे। ठीकु आहे महिरबानी अवां जी रियाज़ सोलंकी।